अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामे जे बारे में ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं। छा रबन जी एंट्री थियण वारी आहे तकरार ड्रामे में? कॾहिं एंट्री थींदी, छा इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलसीं। नेक्स्ट एपिसोड जेका हाणे क़िस्तूं अचण वारियूं आहिनि उन्हनि में कहिड़े अदाकार खे हितां ख़तमु कयो वेंदो, यानी उन जी एग्ज़िट थींदी। बिल्कुलु दोस्तों, अॼु वाज़े करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा ऐं शायदि खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे भी ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे अपडेट जी तरफ़। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रबन जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि तकरार ड्रामे में, लेकिन काफ़ी क़िस्तनि खां पोइ जेको आहे अची सघे थो रबन एंट्री हणी सघे थो। बाक़ी कहिड़े अदाकार खे हितां कढियो वेंदो, बिल्कुलु दोस्तों इहो मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां। थी सघे थो त बख़्शल हितों हाणे पूरो थिए या अॻिते हली वक़्तु जेको आहे पूरो थिए, इन जी एंट्री ख़तमु थिए ऐं जेको आहे रबन जी एंट्री बाद में लॻी सघे थी तकरार ड्रामे में। दोस्तों, हर वीडियो हर टाइम तव्हांखे सभ खां पहिरियां शायदि खुसो व्लॉग यूट्यूब चैनल पुॼाईंदो आहे। हिन खे सब्सक्राइब करे छॾियो जीअं तव्हांखे हर अपडेट सभ खां पहिरियां हर टाइम बर वक़्तु मिलंदी रहे। दोस्तों, हलूं था हाणे असां इहा तव्हांखे अपडेट ॾियूं था। कल्ह वारी क़िस्त जेके हाणे ईंदी अॻे हफ़्ते में, उन्हनि में जेको आहे काफ़ी चेंजिंग तव्हांखे मिलंदी ऐं नए तरीक़े सां तव्हां ॾिसंदो त इहे गुथम अदाकार पाण में थींदा। शेर अली सिजावल, नवाब खान बख़्त, भावल, मीर, सभई इन्हनि जो हाणे मज़ो थियण वारो आहे। दोस्तों, वीडियो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।